हिन वीडियो में असां नेगेटिव नंबर्स यानी कट वारे अंगनि ऐं कुवत यानी पावर्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं पावर कुवत नेगेटिव नंबर्स ते कीअं अप्लाई कजे। हाणे मिसाल तौरु असां वटि अंग आहे नेगेटिव 3। ठीकु आहे, अगरि नेगेटिव 3 जी मां पावर या कुवत रखां थो हिकु, त इन जो छा मतिलबु थींदो? इन जो सादो मतिलबु इहो आहे त नेगेटिव 3 खे मां ॿीहर रखी छॾंदुमि, इन जवाबु ईंदो नेगेटिव 3। छो जो असां वटि नेगेटिव 3 सां ज़र्ब करण लाइ ॿियो कुझु अंग आहे ई न, असां जवाबु आयो नेगेटिव 3। उन खां पोइ अगरि मां नेगेटिव 3 जी पावर या कुवत रखां अगरि 2, त इहो कीअं हल थींदो? ठीकु आहे, इन जो मतिलबु इहो आहे पावर या कुवत जो मतिलबु हूंदो आहे उन अंग खे ओतिरा दफ़ा ज़र्ब कयो। त असां नेगेटिव 3 खे 2 दफ़ा लिखंदासीं ऐं उनखे पाण में ॾिसो ज़र्ब ॾींदासीं। ठीकु आहे, हाणे नेगेटिव खे जॾहिं नेगेटिव सां ज़र्ब ॾींदव त असां वटि ईंदो आहे पॉज़िटिव यानी वाधो। ठीकु आहे, त जॾहिं 3 खे 3 सां ज़र्ब ॾींदो असां वटि जवाबु ईंदो 9, त असां वटि जवाबु आयो पॉज़िटिव 9। ठीकु आहे, हाणे हिनखे अॻिते बि करे ॾिसूं जीअं असां हिकिड़ो पैटर्न ठाहे सघूं। हाणे हिन खां पोइ कयूं था असां नेगेटिव 3 जी पावर 3। ठीकु आहे, 2 करे आयासीं, हुन खां पोइ 3। हाणे छा कंदासीं? नेगेटिव 3 खे असां 3 दफ़ा लिखंदासीं। नेगेटिव 3 खे लिखंदासीं नेगेटिव 3 नेगेटिव 3 वरी नेगेटिव 3। ठीकु आहे, टिनी खे पाण में ज़र्ब ॾींदासीं। ठीकु आहे, टिनी खे पाण में ज़र्ब ॾेई नेगेटिव 3 असां ज़र्ब करे आयासीं 9 अॻु में। ठीकु आहे, जॾहिं 9 खे ज़र्ब ॾींदासीं नेगेटिव 3 सां असांजो जवाबु ईंदो नेगेटिव जा 27। छो जो पॉज़िटिव ऐं नेगेटिव पाण में ज़र्ब थियण सां असांखे नेगेटिव ॾींदा आहिनि। ऐं हिकु ॻाल्हि ते गौर कयो, जॾहिं बि असां हिकु नेगेटिव अंग खे या नेगेटिव बेस खे असां कुवत यानी नेगेटिव अंग लिखूं था यानी बेस लिखूं था, ठीकु आहे, बेस चइबो आहे नेगेटिव अंग खे असां कुवत या पावर 8 ॾियूं था यानी 21 ॾियूं था, त असांखे जवाब में हमेशह नेगेटिव अंग ई मिले थो। ठीकु आहे, छो जो ॾिसो हाणे असांखे जवाब में हमेशह नेगेटिव अंग मिले थो। छो जो असां जॾहिं नेगेटिव अंग खे 21 दफ़ा अप्लाई कंदासीं, ज़र्ब कंदासीं पाण में, त असांखे नेगेटिव मिलंदो। ॿधी दफ़ा कंदासीं त नेगेटिव नेगेटिव थी करे पाण में ख़तमु थी वेंदो। जॾहिं तव्हां नेगेटिव अंग खे नेगेटिव बेस खे तव्हां ॿधी पावर ॾींदव, ॿधी कुवत ॾींदव, ठीकु आहे, इवन यानी ॿधी, त तव्हांखे जवाबु मिलंदो पॉज़िटिव। छो जो जॾहिं तव्हां नेगेटिव खे ॿधी दफ़ा पाण में ज़र्ब कंदव त तव्हां ॿिनि जी अगरि जोड़ी ठाहे छॾियो त नेगेटिव ज़र्ब या नेगेटिव तव्हांखे जवाबु पॉज़िटिव ई मिलंदो। ठीकु आहे, हाणे ॿधी दफ़ा तव्हां ॿिनि जी जोड़ी ठाहियो त हमेशह तव्हांखे पॉज़िटिव अंग ई मिलंदा। पोइ जेतिरा बि इवन ॿधी अंग हुजनि, त असांखे जवाब में हमेशह पॉज़िटिव ई अंग मिलंदो। ठीकु आहे, त असांजे जवाबु लिखी छॾियूं था पॉज़िटिव। ऐं इन में का नई ॻाल्हि कान्हे की नेगेटिव अंगनि खे असां कीअं ज़र्ब ॾियूं या नेगेटिव अंगनि जी असां कुवत या पावर कीअं कढूं। इन में सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणी आहे कि नेगेटिव ज़र्ब या नेगेटिव हमेशह पॉज़िटिव ईंदो आहे ऐं नेगेटिव ज़र्ब या पॉज़िटिव हमेशह नेगेटिव ईंदो आहे। ठीकु आहे, इहा शयूं असां में पढ़ी आया आहियूं जॾहिं असां नेगेटिव अंगनि जी ज़र्ब पढ़ी हुईसीं। हाणे मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े करे छॾियां, जीअं तव्हांखे अॻिते हली तकलीफ़ न थिए, तव्हां मुंझो न हल करण में। तव्हां ॾिसो, अगरि हीअं लिखियलु हुजे असां वटि नेगेटिव 2 जी कुवत 3, मां चाहींदुमि तव्हां हिन वीडियो खे रोकियो ऐं ॾिसो इहो तव्हां पाण खे तव्हांखे छा सम्झ में अचे थो। ऐं जॾहिं तव्हां हिनखे हाणे हल करण ॾिसंदव, हीअ जेका शइ लिखियलु आहे नेगेटिव 2 जी कुवत 3, हीअ हिन खां मुख़्तलिफ़ आहे। नेगेटिव 2 ॾिंगीअ में रखी उनजी कुवत रखूं 3। हाणे ॾिसो हीअ शइ तव्हांखे हिते मुंझाए सघे थी। ठीकु आहे, अगरि ॾिसो तव्हां हिसाबी अमलनि जी तरतीब खां वाक़िफ़ आहियो ऐं उहो वाज़े थियल आहे, तव्हांखे ख़बर आहे की कुवत हमेशह ज़र्ब खां अॻु में हल थींदी आहे। ठीकु आहे, ऐं इन नेगेटिव जो मतिलबु आहे की नेगेटिव हिकु ज़र्ब थियल आहे हिन ॿिनि सां। ठीकु आहे, त हाणे हिनखे कीअं असां हल कंदासीं? हिनखे लिखंदासीं नेगेटिव खे अलॻि करे चवंदासीं 2 जी कुवत 3। हिन मतिलबु छा आहे की नेगेटिव 8 जवाबु ईंदो, छो 2 जी कुवत। हिन जो मतिलबु हे आहे की नेगेटिव 2 जी असां कुवत रखूं था 3, हिन जो जवाबु ईंदो नेगेटिव 8। त हिन में वॾी ॻाल्हि कहिड़ी आहे? जवाबु साॻियो आयो। अगरि असांजो कुवत जेका इहा आहे इहा पॉज़िटिव हुजे हा, हाणे मिसाल हिनखे असां ॿियो मिसाल ॾेई करे सम्झायां तव्हांखे, इहे पॉज़िटिव हुजे हा त कीअं फ़र्क़ु पए हा। अगरि असां नेगेटिव 4 जी कुवत रखूं 2, ठीकु आहे, नेगेटिव 4 जी कुवत 2 ऐं असां रखूं था नेगेटिव 4 ॾिंगी वञल कुवत 2, हाणे हे वाज़े आहे असांखे हिन जो जवाबु आहे असां वटि 16, त नेगेटिव 4 2 दफ़ा ज़र्ब थियल। ठीकु आहे, हिन जो जवाबु हीअं थींदो कि नेगेटिव 4 असां नेगेटिव सां ॿाहिरि कढंदासीं, 4 खे असां 2 दफ़ा ज़र्ब ॾींदासीं, छो जो कुवत हुनजी आहे। नेगेटिव 4 ज़र्ब 4, ठीकु आहे, ॾिंगीअ में हल कंदासीं त असांजो जवाबु ईंदो नेगेटिव 16। इन ॻाल्हि सां तव्हां हिकु शइ हाणे वाज़े करे छॾियो कि जॾहिं बि तव्हां नेगेटिव अंग जी तव्हांखे कुवत कढणी आहे त तव्हां हिननि खे हीअं ॾिंगीअ में बंदि करे लिखो त तव्हांखे जवाबु अची वेंदो।